बदीन खां रिपोर्ट करे विया अल्ताफ़ मेमण। बदीन लोहारी शरीफ़ निशात तंज़ीम जे मुअज़्ज़िज़ अॻुवाणनि नेशनल प्रेस क्लब जो नई चूंडियल बॉडी जे एज़ाज़ में शील्ड पेश कई। बदीन लोहारी शरीफ़ जे मुअज़्ज़िज़ अॻुवाणनि मरकज़ी नायब सदर निशात तंज़ीम मौला बख्श चन्ना, मरकज़ी सदर नाज़िया शागिर्द तंज़ीम निशात हबीबुल्लाह जुणेजो, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी प्यार अली टालपुर, सदर रीजन फ़तेहुल्लाह जुणेजो, इंचार्ज निशात मीडिया सेल प्रिंट मीडिया सलाहुद्दीन कीरियो ॿियनि बदीन पहुची साल 2026 जी नेशनल प्रेस क्लब बदीन जी चूंडियल नई बॉडी खे मुबारकूं ॾिनियूं। सिंधी अजरकुन जा तोहफ़ा पेश कया ऐं नेशनल प्रेस क्लब जे कयल ख़िदमतुनि पोरिए कारकर्दगी खे साराहींदे गुलनि जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदे शील्ड पेश कई। साईं मौला बख्श चन्ना चयो त नेशनल प्रेस क्लब बदीन खे वजूद में ईंदे 15 साल थिया आहिनि, पर हिन वक़्तु जेको नेशनल प्रेस क्लब बदीन ख़बरुनि जी निशानदेही जे हवाले सां पाण मञरायो आहे, जंहिं ते असां पूरे नेशनल प्रेस क्लब जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे मुबारकूं पेश करियूं था। उन मौक़े ते सदर नेशनल प्रेस क्लब नफ़ीसुर रहमान मेमण, सरपरस्त आला अब्दुल ख़ालिक थेबो ऐं ॿियनि सभिनी मुअज़्ज़िज़ उहिदेदारनि जो शुक्रियो अदा कयो ऐं जेका ममता अवॉर्ड तौरु शील्ड पेश कई वई उन जो पिणु शुक्रियो अदा कयो वियो।